जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था शहदादपुर का वहीद बागरन की रिपोर्ट मुताबिक GDA क़ौमी अवामी तहरीक ॿियनि पार्टियुनि तरफ़ां अरसा एक्ट तरमीम बिल ख़िलाफ़ जेल चौक खां प्रेस क्लब शहदादपुर ताईं रैली कढी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि सिंध सोशल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त में अॼु गॾिजिया आहियूं भई जेके कैनाल कढिया पिया वञनि छह जेके सिंधु दरिया मां, ऐं इन कैनाल कढण सां जेको आहे सो असांजी सिंध सॼी बंजर थी वेंदी। सिंध जा माण्हू जेके आहिनि से हिकिड़े रेगिस्तान में तब्दील थी वेंदा। असीं चाहियूं था त सिंध में इहे कैनाल न कढिया वञनि, ऐं इन जे लाइ जेको सदर साहिबु जेका मीटिंग कई आहे, जेको सदर साहिबु इन में तरमीमूं कयूं आहिनि, उन खे वापसि वठे। 1952 खां वठी करे वफ़ाक़ असांजे सिंध जे मथां जेका यलगार कंदी थी अचे, असां उन टाइम खां वठी करे हिन टाइम ताईं उन्हनि खे रद्द कंदा पिया अचूं। ऐं जेका विच में कालाबाग डैम जे नाले सां हिननि जेको शोशा कयो उनखे बि रद्द कयोसीं। सिंध विरहाङे वारी ॻाल्हि कई, असां हुनखे बि रद्द कयोसीं। ऐं हिन मामले खे बि असीं जेको सिंधु दरिया ते छह कैनाल कढण जी ॻाल्हि कई पई वञे, असीं हिनखे बि रद्द था कयूं। असां सरदारी साहिब खे चऊं था तो खुदारा इन शय के ख़त्म कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये जो सिंध को बर्बाद करने के लिए ये जो वफाकी हुकूमत और सिंध हुकूमत मिलकर ये प्रोग्राम बना रही है कि सिंध को बर्बाद कर दिया जाए, लेकिन इंशाअल्लाह ताला हम सिंध को बर्बाद होने नहीं देंगे। जब तक सिंध का गैरतमंद एक भी नौजवान, एक भी बुजुर्ग हयात है, इनको इन गलत प्रोपगंडा पे अमल करने नहीं देंगे। इंशाअल्लाह ताला दरिया सिंध पे कोई नए डैम या नई नहरें नहीं निकालने देंगे।